ख़बर शामिल कयूं पिया नौशरो फेरोज़ खां। पटीडन फूड गोदाम तां कणक कढण तां DFC ऐं फूड इंस्पेक्टर विच में मुंहमारी, करोड़ रुपयनि जी घपले जो इंकशाफ। पटीडन फूड गोदाम ते पयल कणक नेकाली कराइण तां DFC नौशरो फेरोज़, हसन मंगसी ऐं फूड इंस्पेक्टर अल्लाह बचायो मरी विच में मुंहमारी थी पई। ॿिन्ही हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हायो। ॿुधायो पियो वञे त पटीडन फूड गोदाम ते साल 2013 ऐं 14 जूं 28,000 बोरियूं पयल आहिनि, जेकी ख़राब भी थी चुकियूं आहिनि। करोड़ रुपयनि जो नुक़सान थी चुकियो आहे। उन सिलसिले में फूड इंस्पेक्टर अल्लाह बचायो मरीअ जो चवणु हो त रिश्वत न ॾियण ते बिना इजाज़त जे मुंहिंजे फूड गोदाम तां कणक खई पई वञे त जीअं खोटी मुंहिंजे खाते लॻाई वञे। मुंहिंजी गैर मौजूदगी में ॿुधाइण बिना अॻु बि कणक जूं बोरियूं खयूं वयूं आहिनि, जंहिंजी का बि बिल्की या तहरीरी सबूत मूंखे न ॾिनो वियो आहे। हिन वक़्त बि ज़ोरीअ कणक खणी मूंखे परेशान कयो पियो वञे। हुन चयो त DFC नेबज़ादा आहे ऐं 7 करोड़नि जे घपलनि में 4 इनकारियूं भोॻे रहियो आहियां ऐं हाई कोर्ट मां ज़मानत ते आयो आहियां।